नवाज़ न्यूज़ में भलीकार आया संझा सैयद आया बिशारा सुमरो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरूं ते। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह NIC BD खे पंहिंजो नर्सिंग स्कूल खोलण जी हिदायत करे छॾी। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि NIC BD जे बोर्ड ऑफ गवर्नर जो इजलास गवर्निंग बॉडी चीफ फाइनेंशियल ऑफिसर जे सिलेक्शन ऐं तजर्बेकार रिटायर्ड नर्सिस खे खणण जी मंज़ूरी ॾेई छॾी। वज़ीर आज़म इमरान ख़ान जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास मुल्की सियासी ऐं माइशी सूरतहाल जो जाइज़ो वरितो पियो वञे। वज़ीर आज़म इमरान ख़ान सऊदी अरब जे दौरे बाबति काबीना खे एतमाद में वठंदो। इजलास में पाबंदी मड़ियल तंज़ीम TLP ते वीचारियो पियो वञे। पाबंदी मड़ियल तंज़ीम TLP मसइलनि में वाद पैदा न करे रोज़ानो जा तमाशा ख़त्म थियण घुरिजनि। पाबंदी मड़ियल तंज़ीम TLP जे मामले ते काबीना में तफ़सीली ॻाल्हियूं कयूं वेंदियूं। GT रोड ते हलंदड़ मामले खे फौरी तौर ख़त्म करणु घुरिजे। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी जी मीडिया सां ॻाल्हियूं। IMF सां ठाह जे वेझो पहुची चुका आहियूं। सिर्फ़ हिकु अधु मामिलो हल थियणु बाक़ी आहे। IMF सां सऊदी अरब जो को बि तालुक़ नाहे। सऊदी अरब पाकिस्तान खे $3 अरब सपोर्ट फंड ॾेई रहियो आहे। सऊदी अरब सपोर्ट फंड स्टेट बैंक में जमा करायो वेंदो। IMF सां सऊदी रिलीफ जो को बि तालुक़ नाहे। नाणे वारे सलाहकार शुक्र तरीन जी हमाद अज़हर सां गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस। हमाद अज़हर चवे थो सॼी दुनिया में खाधे पीते जी शयुनि जे अघनि में वाधी आहे। पाकिस्तान में तेल जूं क़ीमतूं अॼु बि ॿियनि मुल्कनि जी भेट में घटि आहिनि। यूरोप में गैस जी क़ीमतुनि में 5 खां 10% वाधी आहे। उमेद आहे त ईंदड़ 6 महीननि दौरान क़ीमतुनि में घटिताई अची वेंदी। भारतीय ॾाढ ऐं बर्बरियत ख़िलाफ़ कश्मीरियुनि सां एकता तौर पाकिस्तान में कारो ॾींहुं मल्हायो पियो वञे। समूरे मुल्क में कश्मीरियुनि सां एके जे इज़हार लाइ कराची, कशमोर, न्यू सैदाबाद, शहदादपुर, टंडोलाल, मटियारी, वारिया, कंबर, पडीगंज, जोहर, जमाली, मीरवा, गोचाणी ऐं ॿियनि शहरनि में रैलियूं कढियूं वयूं।